नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। कंडियारो में क़ौमी शाहराह ते ट्रालर जे टक्कर में प्यादल वेंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। टोल प्लाज़ा भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में 26 वरनि जो नौजवान वक़ार अली चीपाट जी फौत थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन। कंडियारो में क़ौमी शाहराह ते ट्रालर जे टक्कर में प्यादल वेंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। टोल प्लाज़ा भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में 26 वरनि जो नौजवान वक़ार अली चीबाट जी फौत थी वियो आहे। नाज़रीन हादसे बाद लाश तालका अस्पताल मुंतकिल कई वई आहे। फौती नौजवान जो तालुक़ ठुल शहर सां ॿुधाए पियो वञे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। कंडियारो में क़ौमी शाहराह ते ट्रालर जे टक्कर में प्यादल वेंदड़ नौजवान फौत थी वियो।